अस्सलाम वालेकुम भाइरो। जी त तव्हांखे ख़बर आहे त मुंहिंजे लाइव अचण जो हिकिड़ो ख़ासि मक़सदु हूंदो आहे। ऐं असां मक़सद सां ई लाइव ईंदा आहियूं। हाणे बि जेको मां लाइव आई आहियां तमामु घणो अहम इशू सां आई आहियां। मूं जॾहिं बि लाइव हलायो हूंदो त ग़रीबनि जे लाइ, मिसकीननि जे लाइ, बेवस लाचारनि जे लाइ लाइव हलायो हूंदो। ऐं उहे लाइव बयान सिर्फ़ु सोशल मीडिया ते ई न हूंदा आहिनि। मां उन्हनि जी कोशिशि कंदी आहियां त उन्हनि खे असां SP सां मिलायूं ऐं SP खां उन्हनि खे नोटिस वठाए ऐं जवाबदारनि खे अरेस्ट करायूं त जीअं पीड़ा सां भरियल हिकु औरत जेका असां वटि अचे थी, जेका बेवस आहे, लाचार आहे, जंहिंसां ज़ुल्म थियो आहे, उनजी आवाज़ खे असां आला ऐवाननि ताईं पुॼायूं। असांजो ख़ासि करे मुंहिंजो इहो स्पेशली इहो ई मक़सदु हूंदो आहे। ऐं एहसास सेंटर खोलण जो बि मक़सदु मुंहिंजो इहो ई हुयो त जेके औरतूं पीड़जनि थियूं, तशद्दुद जो निशानो बणिजनि थियूं, तज़लील जो निशानो बणिजनि थियूं, जिन सां इंसाफ़ नथो मिले, हू इंसाफ़ जे इदारनि मां धिका खाई मायूस थी घर वेही रहनि थियूं, त मूं सोचियो त हिकिड़ो अहिड़ियुनि औरतुनि जे लाइ हिकिड़ो अहिड़ो सेंटर ज़रूरी आहे। हालांकि सरकारी सेंटर मौजूदु आहिनि, पर जीअं वुमेन सेंटर, वुमेन प्रोटेक्शन चाइल्ड सेंटर आहे, ऐं थाणा आहिनि, ॿिया बि काफ़ी सारा अहिड़ा प्लेटफॉर्म आहिनि जिते औरतुनि जे लाइ वॾा वॾा बैनर लॻल आहिनि, जिते औरतुनि खे, मज़लूम औरतुनि खे इंसाफ़ मिलंदो। पर रिज़ल्ट ज़ीरो हुयो। सो तमामु घणी ज़रूरत हुई। ऐं मूं महसूसु जॾहिं कयो त असां वटि, असांजे माशरे में, असांजे सिंध में, असांजे समाज में औरत जे वजूद जी का हैसियत कान्हे का। अॼु बि उनखे हकारत जी नज़र सां ॾिठो वञे थो। अॼु बि औरत खे पेर जी जुती सम्झी वञे थी। अॼु बि हिन जदीद दौर में औरत खे हिकु जानवर खां वधीक का हैसियत कान्हे का। उते अहिड़े माहौल में हिम्मत करे हिकिड़ो सेंटर जोड़ियो पंहिंजे ख़र्चे ते। छो त हिते केर बि ॿुधण वारो न आहे। जिथे सरदारी निज़ाम हुजे, जिथे टरड़ू वॾेरा हुजनि, जिथे सियासी बोहतार हुजनि, उते मज़लूम खे, उते ग़रीब खे इंसाफ़ नथो मिले, बल्कि उनजी वधीक तज़लील थींदी आहे। जॾहिं बि हू जॾहिं बि हिकु बेवस लाचार, चाहे उहा औरत हुजे, चाहे उहो मर्द हुजे, चाहे उहो ॿारड़ो छो न हुजे, जॾहिं बि उन्हनि सां का ज़्यादती थींदी आहे, ज़ुल्म थींदो आहे, उन्हनि सां का नाजाइज़ी थींदी आहे, उन्हनि खे कॾहिं बि आसानीअ सां इंसाफ़ न मिलंदो आहे। सो उते असांजे सेंटर तमामु सुठो कमु करे पियो, बिना कंहिं फीस जे, बिना कंहिं लालच जे। फी सबीलिल्लाह असां औरतुनि जा मसइला, उन्हनि जो आवाज़ आला इदारनि ताईं पुॼायूं पिया। उते SP बि मजबूर थिए पियो, उन्हनि जे लाइ एक्शन वठे पियो, सख़्ती सां नोटिस वठे पियो, जवाबदारनि खे अरेस्ट करे पियो, भले उन्हनि जी FIR में उहे सेक्शन न पिया लॻनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हर जॻह ते करप्शन आहे, उते सिस्टम तमामु ख़राबु आहे, कानून सभु आहे, पर
कानून जी पकड़ जेका आहे सा उहा कमज़ोर आहे। सियासी बहुतार चाहिनि ई नथा त असांजो सिस्टम दुरुस्त थिए ऐं हुन में मेरिट अचे। जॾहिं हक़ ऐं सच जो आवाज़ असां उथारींदा आहियूं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांजे रस्ते में असांजी ज़िंदगियुनि में काफ़ी सारा प्रॉब्लम्स बि ईंदा आहिनि जिन खे फेस करिणो पवंदो आहे। असांजो कमु सिर्फ़ु अलाह जी राह में आहे। मूंखे ख़ुशी थींदी आहे जॾहिं बि कंहिं मज़लूम जो मां मदद कंदी आहियां, साथ ॾींदी आहियां, मूंखे ख़ुशी थींदी आहे छो त अजर अलाह ॾींदो आहे, इंसान खे कुझु बि न ॾींदो आहे। मुंहिंजो वालिद 4 दफ़ा काउंसलर थी चुको आहे ऐं तमामु बहितरीनु इंसान हुयो। असां ख़ानदानी माण्हू आहियूं। ख़ानदानी ऐं लंघनि में इलाही फ़र्क़ु हूंदो आहे। मुंहिंजा बाबा हमेशह ग़रीबनि जी मदद कई, यतीमनि जी मदद कई। असां नंढे खां वठी अहिड़ी परवरिश पातीसीं जो हमेशह मूं इहो ई सोचियो त मां जॾहिं वॾी थींदमि त बाबा जे नक्शे क़दम ते हलण जी कोशिशि कंदमि। अॼु जेको मां लाइव आई आहियां, मां लाइव अचणु न पई चाहियां छो त इंसान पंहिंजी ज़ात जे लाइ फाइट करे, सोशल मीडिया खे इस्तेमालु करे इलाही ॾुखियो पंहिंजी ज़ात जे लाइ विढ़णु इलाही तकलीफ़ दे आहे। पर अॼु 5 ॾींहं आहे मूंसां हिकिड़ो मसइलो थियो, उन जे बारे में लाइव अचणु ऐं सॼी दुनिया खे, पंहिंजे भाइर ऐं भेनरुनि खे हक़ीक़त बयानु करणु तमामु ज़रूरी थी वियो। मां इन जे करे अॼु लाइव आयसि ऐं मूंखे फ़ख़्रु आहे त मां हिकु औरत आहियां। मां कंहिंजी धीउ आहियां, कंहिंजी भेण आहे, कंहिंजी वाइफ आहे, कंहिंजी अमड़ आहे। मूंखे फ़ख़्रु आहे त मूंखे अलाह सां ईअं औरत बनाए मोकिलियो आहे ऐं मुंहिंजी ज़िंदगी जेका आहे सा अवाम जे लाइ, ग़रीबनि जे लाइ, बेवसनि जे लाइ हिकिड़ो मदद जो रस्तो बनायो आहे अलाह साईं। ऐं हर शइ जो अलाह साईं जेको आहे सो रस्ता ठाहींदो बि आहे ऐं मसइलनि जा हल बि कढंदो आहे। सो मूं वटि हिकिड़ी औरत आई, तमामु घणी परेशानी, गाबर में तलो ॻोठ जी हिकिड़ी अमर जीजल आई जेका घरनि में पोचो बुहारी कंदी हुई। उनजी कंडीशन ॾिठमि, उन सां मां मिलियमि त उनजे हथ में हिकिड़ो नंढिड़ो क़ुर शरीफ़ हुयो जेको मूं ॾेखारी आई ऐं मूंखे बाहूं ॿधी चयईं त हिन क़ुर जे सदके, पंहिंजे अलाह जे सदके, पंहिंजे नबी सगोरे जे सदके मुंहिंजी मदद कर, मां ॾाढी परेशान आहियां ऐं मुंहिंजी केर बि हिते ख़ैरपुर में मदद नथो करे। मां पुलिस ॾे, SP ऑफिस, कोर्टुनि में भॼी थकिजी पई आहियां पर मुंहिंजी ग़रीब जी केर बि मदद नथो करे। मूं हुन कुराड़ी वीचारी माईअ खे वेहारियो, उनखे पाणी पीआरियो, उनजी सॼी ॻाल्हि ॿुधी ऐं सॼी डिटेल वठण खां पोइ मूं हुनखे चयो ठीकु आहे ऐं मां तव्हांजी बिल्कुलु मदद कंदसि। अलाह तव्हांजी मदद कंदो, रब साईं तव्हांखे जेको आहे सो तव्हांजी सणाई कंदो। मूं SP सां ॻाल्हायो, SP खे चयुमि त हिकिड़ी अमड़ मूं वटि आई आहे जंहिंजो पुटु जेको आहे सो लाकअप में बेगुनाह, न हुनजे मथां को केस आहे, न हुन जेको क्रिमिनल रिकॉर्ड आहे, बेगुनाह हरू भरू जेको हुनखे लाकअप कराए छॾियो आहे। KTN जो रिपोर्टर आहे, ख़ान मोहम्मद मंगणहार ऐं असद मेतलो जेको जुआ बुकी हलाईंदो आहे ऐं जेको ख़ान मोहम्मद जो पार्टनर आहे। सो SP चयो त ठीकु आहे ऐं 20 सेक्शन थाणे ते इंक्वायरी करायूं था, तव्हां छोकिरो जेको आहे सो रिलीज़ करायूं था। SP जी वॾी महिरबानी जो हुननि फौरी तौर ते नोटिस वरितो ऐं छोकिरो जेको आहे सो रिलीज़ कराइण जे लाइ चयो। असां उन्हनि कुराड़ी खे, मामड़ खे चयो त मां तव्हां वञो थाणे ते वञी पंहिंजो छोकिरो खणो ऐं हुते लिखी ॾियो त जेको अगरि किथे ॻाल्हियूं रखनि था त सुठी ॻाल्हि आहे जीअं तव्हांजो मसइलो हल थिए। पोइ हुननि चयो त न बाबा असां इन 20 सेक्शन थाणे ते वेंदासीं त थी सघे थो असांखे बि लाकअप न कराए छॾियूं ऐं उहो ॾाढा बाअसर आहिनि ऐं
हू न पई वञे, थाणे ते न पई वञे। मूंखे चई तूं असां सां गॾु हलंदीअ त छोकिरो असांखे मिलंदो, जे तूं असां सां गॾु न हलंदीअ त असांखे छोकिरो कोन मिलंदो। उल्टो जेको आहे असांजा ॿिया 2 मर्द ॿिया बि विहारे छॾींदा, लॉकअप कराए छॾींदा। मुंहिंजो ठीकु आहे, भला हलो त हलूं त। हालांकि 9:30 थियनि पिया, राति जो टाइम हुयो 9:30, अरबा वारे ॾींहुं, अरबा जो ॾींहुं हुयो ऐं 9:30 पिया थियनि राति जा। मां हिननि सां गॾिजी वियसि, थाणे ते वियासीं। थाणे ते हिननि जा बयान वग़ैरह हर शइ रिकॉर्ड थी विया, ॿी धुर बि उते मौजूदु हुई ऐं उन्हनि जा बि बयान वग़ैरह हर शइ रिकॉर्ड थी विया। सॼो मसइलो हल थी वियो। अधु कलाक खां पोइ खान मोहम्मद मंगणहार उते थाणे ते आयो। थाणे ते अचण सां ई उन सां गॾु 4-5 ॿिया बि गुंडा हुया जिन खे मां सुञाणिया कान थी। उन सां गॾु हिकिड़ो ग़ुलाम कादिर जेको प्रेस क्लब जो सदर आहे उहो बि गॾु हुयो। ऐं अचण सां ई खान मोहम्मद मंगण मूंखे टारगेट कयो ऐं मूंखे घटि वधि ॻाल्हाइणु लॻो। मूं हिनखे 3 दफ़ा अवॉइड कयो। ॼाण कुराड़ो आहे, छॾेसि, बखील थी वियो आहे ऐं मां हिनखे वर्दी न पई ॾियां। न ही जेको आहे सो मां उते हिनखे कुझु चवणु न पई, मां न पई चाहियां त कुझु छेड़ो थिए या को मसइलो वधे। मां चवां पई ग़रीबनि जो कमु थिए, हे बसि घर हलिया वञे। पर हू मूंखे सम्झ में न पियो अचे त हुनजे अंदरि बि एॾो हसद, एॾो बुग़्ज़ छो हुयो। आख़िर में छा थियो त मां आख़िर फिरी असां हुते मूंखे वेहणु न पियो ॾिए। चए पियो औरतूं ॻाल्हियुनि में न वेहंदियूं आहिनि, औरतूं थाणनि ते न ईंदियूं आहिनि। मूंखे अंडरएस्टिमेट पियो करे, मुंहिंजे मथां तनक़ीद पियो करे त तुंहिंजी कहिड़ी हैसियत आहे जो तूं हिते आई आहे ऐं तूं जेको आहे सो हरू भरू असांजे कमनि में टंग थी हणाए। सो SHO हिनखे छंड पटी, चए तव्हांजो दिमाग़ त ख़राबु न आहे, तव्हां कहिड़े जहान में था रहो, तव्हां कहिड़े क़िस्म जा सहाफ़ी आहियो जो तव्हां औरत खे अंडरएस्टिमेट था कयो ऐं चओ था त औरत छो थी ॻाल्हियुनि में वेही। पर मां पोइ बि हिनखे अवॉइड कयो, चयमि छॾेसि, कुराड़ो आहे, बुज़ुर्ग आहे, हिन पोज़ीशन में आहे। मां चयो छॾे ॾेसि शहनाज़, छॾेसि। पर छॾ 3 दफ़ा छॾ करे आख़िर माण्हू केतिरी पंहिंजी तज़लील सहंदो। मां चयोमांसि ॻाल्हियुनि में इहो निकितो। वेठासीं असां आम्हूं साम्हूं अची वेठासीं। टेबल जे हिकिड़े पासे ॾांहुं खान मोहम्मद वेठो ऐं टेबल जे ॿिए पासे ॾांहुं मां अची वेठमि। उन में हुननि खे चयईं त तव्हां इनखे इहा कुर्सी हिते छो रखी ॾिनी आहे त इहा हिते वेही, इन जी कहिड़ी हैसियत आहे। उन SHO वरी हिनखे छंड पटी, चयो पंहिंजी हद में रहो ऐं अदी शहनाज़ जे लाइ तूं जेके लफ़्ज़ ॻाल्हाए थो पियो इहे तोखे ॻाल्हाइण न घुरिजनि, तोखे ठहनि नथा, इहे सुहनि नथा तोखे। उन में हिन वरी इंटरफियर करे उन्हनि खे टारगेट कयो जेके मूंसां गॾु वीचारा ग़रीब मिसकीन हुया। त मां हिनखे कुझु बि न चयो। मां SHO खे चयुमि त बाबा काथे के चङे नेक मर्द वटि ॻाल्हियूं रखो त जीअं हिननि जो मसइलो हल थिए। जेकॾहिं हिते मसइलो हल नथो थिए त तव्हां बसि ॿिए हंधि काथे हिननि जूं ॻाल्हियूं रखो। त उन ते मूंखे चयईं त तुंहिंजो हक़ु कहिड़ो आहे, तूं विच में ॻाल्हाए छो थी। तंहिं ते मां बि चयोमांसि त तूं छो थो ॻाल्हाए, तूं ॻाल्हाईंदी त ज़ाहिरी ॻाल्हि आहे मां बि ॻाल्हाईंदमि। उन ते उथी बीही रहियो कुर्सीअ ते, उथी बीही करे मूंखे उलरायां कयईं, मूंखे गारियूं ॾिनई। तंहिं ते रिएक्शन में मां हुनखे जवाबु ॾिनो। इन में सभु पूरो B सेक्शन थाणे जा SHOs, पूरो अमलो अहलकार, वुमेन थाणे जी SHO ज़ुलेखा इंसारी, उनजो मुड़ुसु जावेद ऐं इन प्लस में ॿियूं लेडीज़ पुलिस हुई ऐं ॿिया काफ़ी सातरा माण्हू ॿिया बि मौजूदु हुया जंहिंजे साम्हूं हिन मूंखे गारियूं ॾिनियूं, धमकियूं ॾिनियूं ऐं मूंखे जेको आहे सो हरासा कयो ऐं मुंहिंजी खुलेआम तज़लील कई। ऐं हिनखे ग़ुलाम कादिर बाद में हिनखे भाकुर पाए गाॾीअ में विहारे ऐं वठी हलियो वियो। असल में हिनखे हमेशह माण्हुनि जी तज़लील कंदो आहे। खान मोहम्मद मंगणहार KTN जो सहाफ़ी आहे, रिपोर्टर आहे। हिनखे दिमाग़ में मगी ऐं मस्ती आहे त मूंखां वधीक कोई बि न आहे, भले SP हुजे, DC हुजे, MNA हुजे, MP हुजे, मां इन्हनि सभिनी खां बालातर आहियां। मूंखे पंहिंजी शख़्सियत ते गुरूर हूंदो आहे ऐं मां पाण
खे ई मोतबर सम्झंदो आहियां। मूंखे पंहिंजी शख़्सियत ते फ़ख़्रु आहे। शख़्सियत उहा हूंदी आहे जंहिंजे लाइ अवाम चए त हीअ हिकु शख़्सियत आहे ऐं हीअ बाकिरदार इंसानु आहे। पर जेको माण्हू पाण खे पाण पढ़ाए ऐं चए त मां हिकु शख़्सियत आहियां ऐं मां सभिनी खां बालातर आहियां, त पोइ सम्झी वञिजे त हिन जे दिमाग़ में हिकिड़ो फितूर आहे, जहालत भरियल आहे। उन खां बाद में हमेशह ख़ानू ए सेक्शन हुजे, बी सेक्शन हुजे, थाणनि ते वञी दहशतगर्दी कंदो आहे, उते वञी शोर शराबो कंदो आहे, गार गंद कंदो आहे, माण्हुनि खे मार कुट कंदो आहे, तशद्दुद जो निशानो बणाईंदो आहे। खुलेआम AK चौहान सहाफ़ी जेको आहे उनखे मार कुट कयईं, उनजी तज़लील कयईं, पर हिन महिल ताईं पुलिस कोई एक्शन न वरितो। बी सेक्शन थाणे ते 2 साल अॻु में 2 साल या 1.5 साल अॻु में हिन मुश्ताक जतोई जेको SHO हो उन सां बदतमीज़ी कयईं, उन ठाहूका पादर हयां हुअसि, सुठे नमूने सां उन जेको आहे सो कुटको ॾिनोसि, पर पोइ बि नथो सुधरे। पोइ बि हिन जे दिमाग़ में इलाही मस्ती आहे, छो त हीउ गुंडो आहे, हीउ जुआ बुकी हलाईंदो आहे, हिन खां पुलिस भत्तो वठंदी आहे ऐं हीअ जेके सरकारी करप्ट कामोरा आहिनि उन्हनि खां ई भत्तो वठंदो आहे। जॾहिं बि कब्ज़ा माफ़िया को सेंटर ठाहींदी आहे, बिल्डिंग ठाहींदी आहे, उन में हिन जो हिसो हूंदो आहे। पर असल में असांजे माशरे में इहा हिकिड़ी वॾी, मां चवां थी त ख़राबी आहे, त जेको बि करप्ट हूंदो आहे ऐं उहो ग़लति तरीक़े सां जेको पैसो कमाईंदो आहे, माण्हू उनजे मातहत उन खां टिॾण लॻंदा आहिनि। जॾहिं त अहिड़नि माण्हुनि खे आईनो ॾेखारिजे त तूं छा आहीं, तुंहिंजो किरदारु छा आहे। जॾहिं त ख़ान मोहम्मद मंगणहार जो तव्हां वालिद जी या हिननि जे पंहिंजे अबाई जेकॾहिं तव्हां ॾिसंदो, नज़र कंदो, हिन जे पोइते तव्हां ॾिसंदो त हिनखे का बि मिल्कियत कान्हे का। हिन जे अबे ॾाढा वीचारा सभु ग़रीब मिसकीन हुया ऐं इहे मंगणहार हुया, दुहुल वॼाए पंहिंजो गुज़र सफ़र कंदा हुया। पर ख़ान मोहम्मद मंगणहार खे किथां दौलत आई, किथां पैसो लॻो, किथां लॉटरी लॻी, हिन कीअं बंगला ठाराया हैदराबाद में, इस्लामाबाद में, कराचीअ में, ख़ैरपुर में, हिन वटि इहे वॾियूं वॾियूं गाॾियूं कीअं ऐं कहिड़े तरीक़े सां आयूं। अगरि इन्हनि जी इंक्वायरी थींदी त सॼो कचो चिठो ज़ाहिर थी पवंदो। हिन 2000 जॾहिं मोहतरमा बेनज़ीर शहीद थी हुई 2008 में, 2008 ऐं 9 में हिन मैडम नफ़ीसा शाह खे हे गारियूं ॾींदो हो। हे हिरियल आहे, हे हमेशह सभिनी खे गारियूं ॾींदो। पोइ मैडम नफ़ीसा शाह छा कयो, हिनखे कमीशन ते ठीका ॾियणु लॻी, हुनजो वाद बंदि थी वियो। हीउ उन महिल गारियूं ॾींदो आहे, हीउ उन महिल गार गंद कंदो आहे त जीअं हिननि खे ख़ामोश कयूं। शहनाज़ शेख न करप्ट आहे, न कंहिंसां ठगी कंदी आहे, न कंहिंसां कॾहिं नाजाइज़ी कई अथई। शहनाज़ छो चुप करे, शहनाज़ छो हिन जो सहे। शहनाज़ सहाफ़ी नाहे, शहनाज़ प्रेस क्लब जी मेंबर नाहे। हीउ पंहिंजे सहाफ़ियुनि खे मारे कुटे मञराईंदो आहे। हीउ चवंदो आहे जेको बीहंदो न प्रेस क्लब में बीहंदो न, हिनखे बीह सलाम न कंदो आहे सहाफ़ी, हुननि जी मेंबरशिप कैंसिल करे छॾींदो आहे। हीउ हिकिड़ो गुंडे क़िस्म जो, हिकिड़ो जानवर क़िस्म जो फ़र्द आहे। अगरि हिनखे सज़ा न लॻंदी, अगरि हिनखे अरेस्ट न कयो वेंदो, अगरि हिनखे इदारनि मां नेकाली न ॾिनी वेंदी, त हीउ जेको हाणे 65 साल जो थी चुको आहे, हीउ अञा वधीक ख़तरनाक आहे। हीउ अञा वधीक जुर्म कंदो, हीउ अञा वधीक माण्हुनि खे ईज़ाईंदो, तकलीफ़ूं ॾींदो। छो त जॾहिं बि तव्हां कंहिं बि माण्हू सां ज़िक्र कंदव त उहो नक ते हथु रखंदो आहे, चवंदो आहे तौबा तौबा, इहो इन त मूंसां बि इहे ज़ुल्म कयो हुयो। हर माण्हूअ सां, हर इंसान सां, हर औरत सां जेको ऊचा आहे, इहा चोटी अलाह खे बि पसंदि न आहे। रब खे त वण जी चोटी बि पसंदि न हूंदी आहे। हे त इंसान थी करे ऐं एॾी चोटी थो करे, माण्हू एॾी मगी ऐं मस्ती थो करे, आख़िर छो, छाजे करे? छा कानून कोन्हे को? छा उहे वस वारा इदारा छो नथा एक्शन वठनि? आख़िर केसी ताईं इहो ज़ुल्म ऐं ज़बरदस्ती हलंदो? आख़िर केसी ताईं असां ईअं ई रड़ियूं कंदा रहिजी वेंदासीं? आख़िर ख़ान मोहम्मद मंगणहार खे कंहिंजी टेक आहे? छो ऐं छाजे करे टेक आहे? आख़िर छो? छा असां इंसान न आहियूं? असांजी इज़त कान्हे का? ठीकु आहे, मां औरत आहियां,
पर इन जो मक़सदु इहो त न आहे त ख़ान मोहम्मद पंहिंजी ऑफिस मां गारी ॾींदो अची ऐं मूंखे अची थाणे ते बेइज़त ऐं मुंहिंजी तज़लील करे। कहिड़े हक़ सां? छा शरई तौर ते कंहिंखे इजाज़त आहे? छा क़ानूनी तौर ते कंहिंखे इजाज़त आहे त तव्हां बेगुनाह कंहिंजी कंहिं नियाणीअ जी वञी तज़लील कयो, तौहीन कयो? जेकॾहिं ख़ानूअ जी धीअ जी मां तौहीन कयां त ठहे थो? न, इहो किथे बि कंहिंखे इजाज़त न आहे त तव्हां कंहिंजी ज़ाती ज़िंदगीअ ते या कंहिंजे मथां वञी आङुर खणी हुनखे गारियूं ॾियो, हिन जी तज़लील कयो। उहो बि खुलियां 20 सेक्शन थाणे ते पूरो पुलिस जो अमलो उते मौजूदु आहे, सिविल सोसाइटी उते मौजूदु आहे, बदधुरियूं मैतलनि जूं उते मौजूदु आहिनि। उन्हनि एतिरनि माण्हुनि जे मुंहं ते हिन गारियूं ॾिनियूं आहिनि ऐं तज़लील कई आहे ऐं गाॾीअ में वेही करे हथियार मूंखे ॾेखारिया अथई। एतिरो ज़ोर आख़िर छाजे करे? इहो ज़ोर आख़िर छाजे करे? इन्हनि सवालनि जो जवाबु ॾे। ख़ान मोहम्मद मंगनहार हूंदो बाअसर, हूंदो सिफ़ारिशी, हूंदो गुंडो, पर इन जो मक़सदु इहो न आहे त मां हुन खां टिरियां, मां हुन जे इन्हनि लफ़्ज़नि खे बर्दाश्त करे पोइ हिते उछले छॾियां। असां कानून जो सहारो वरितो आहे। जेकॾहिं कानून मूंसां इंसाफ़ कंदो त ठीकु आहे, न त असां इन जे ख़िलाफ़ु हिकिड़ी मुहिम हलाईंदासीं। जेसीं ताईं मूंखे इंसाफ़ न मिलंदो तेसीं ताईं मां ख़ामोश थी न विहंदसि। मां तव्हां सभिनी भाइरनि खे, जेके बि मुंहिंजा भाइर आहिनि, मुंहिंजा भेणियूं आहिनि, जेके बि मूंखे ॿुधी रहिया आहिनि, मुंहिंजा फॉलोअर्स आहिनि, मां सिर्फ़ु लाइव इन जे करे आई आहियां त मूंखे यको ई काफ़ी मूंखे हज़ारनि जी तादाद में कॉल्स अची रहियूं, मैसेजिस अची रहिया हुआ, हर कोई मूंखां पुछी रहियो। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी, तव्हां मूंसां सभु साथ ॾेई रहिया आहियो। तव्हांजा लख कुर्ब आहिनि मूं ते, इहे अहसान आहिनि जो तव्हां मूंखे पंहिंजी भेण सम्झो था, मूंखे तव्हां सिंध जी न्याणी सम्झी करे मुंहिंजी मदद कयो था। त ख़ान मोहम्मद मंगनहार खे बि इहो सोचणु घुरिजे आहे त शहनाज़ उनजी भेण आहे, उनजी न्याणी आहे, उनखे ईअं न करणु घुरिजे आहे। मुंहिंजो कसूरु सिर्फ़ु इहो आहे नी त मां हुननि ग़रीबनि जी मदद कई। मुंहिंजो कसूरु इहो आहे नी त मां उन ग़रीब छोकिरे खे रिलीज़ करायो लॉकअप में, जेको बेगुनाह पियल हुयो। ऐं हीउ कंहिंसां आयो हो? हीउ जेको जुआ बुकी हलाईंदो आहे उन सां गॾिजी आयो। सद मेतलो हिन जे मातहत हिन जो पार्टनर आहे जुआ बुकी में। हिन खे आख़िर एतिरो ज़ोर छो आहे? हीउ हमेशह धंधो कंदो आहे, ग़रीबनि जे मसइलनि ते हमेशह धंधो कंदो आहे। असांजे सिस्टम में एतिरी सिफारिश आहे, सियासी नुमाइंदा हमेशह इन्हनि गुंडनि ते हथु रखंदा आहिनि त जीअं वक़्तु ज़रिए असांजे कमु अचनि। अलाह खां केर बि नथो डिॼे। जेका सुपर पावर आहे, जेको कुल काइनात जो ख़लकींदड़ आहे, उनखां केर बि नथो डिॼे। जंहिंजी लट में आवाज़ आहे, हर कोई गुंडे खां डिॼे थो त सुभाणे मूंखे कुझु न करे वञे, मथां सुभाणे मुंहिंजे लाइ को मसइलो न ठाहे। ईअं न आहे। रुजो रब खां, जंहिं असांखे पैदा कयो आहे, जेको असांखे मौत ॾींदो। क़यामत जे ॾींहुं सभिनी खां पुछाणो थींदो, हमेशह केर बि जहिड़ो न रहंदो। इन जे करे मूं सोचियो तव्हां सभिनी भाइरनि खे मां ब्रीफ कयांसि ऐं चङे नमूने सां ॿुधायां ऐं हिन जो किरदारु तव्हांजे अॻियां वाक़ो कयां त हीउ पंहिंजे इदारनि जे ज़ोर ते केतिरी हिननि खे मगी ऐं मस्ती आहे। इदारा बि अगरि सोचे सम्झे माण्हू पंहिंजे इदारनि में रखनि बाकिरदार ऐं पढ़िया लिखिया ऐं बाशऊर माण्हू पंहिंजे इदारनि में रखनि त शायदि अहिड़ा वाक़िया न थियनि। मुंहिंजो इहो ई मुतालबो आहे SP खैरपुर खे त उनखे सॼी ख़बर आहे, उनखे शुरू खां वठी सॼी ख़बर आहे। हक़ सच जो साथ ॾे ऐं सियासी भोतारनि जे अंडर प्रेशर में न अचे। जेका मूंसां नाजाइज़ी थी आहे, मुंहिंजी तज़लील थी आहे, मूंखे इंसाफ़ ॾियण में भरपूर किरदारु अदा करे ऐं जेको जवाबदार आहे, जंहिं मुंहिंजी तज़लील कई आहे, उनजे मथां केस दर्ज करे उनखे अरेस्ट करे। छो त इहो हमेशह सभिनी जी तज़लील कंदो आहे,
हमेशा सभिनी खे मारींदो कुटींदो आहे। हिन खे अॼु ॾींहं ताईं कंहिंजो हथु न लॻो आहे, कानून हिन खे कॾहिं सज़ा न ॾिनी आहे। पर ख़ुदा हिन दफ़े एक्शन कानून एक्शन करे। जेकॾहिं कानून एक्शन न कंदो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां जेके घरनि खां निकिरी करे सोशल कमु कयूं था, असां जेके समाजी वर्कर आहियूं, ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां रोडनि ऐं रस्तनि ते निकिरी ईंदासीं। असां जॾहिं पंहिंजे लाइ हक़ न वठी सघंदासीं, पंहिंजे लाइ इंसाफ़ न वठी सघंदासीं, त असां ॿियनि खे छा इंसाफ़ वठी ॾींदासीं? ग़रीब जी मदद करणु गुनाह त नाहे न। अगरि इहो गुनाह हुआ त मां हर रोज़ अहिड़ो गुनाह कंदसि। ग़रीबनि जी मां मदद करणु बंदि न कंदमि। मुंहिंजे जेको बि औरत ईंदी, मर्द ईंदो, मूंखां मदद जी रिक्वेस्ट कंदो, मां कोन पोइते थींदसि। भले मूंखे मारे छॾियो, मूंखे धमकियूं ॾियो, मूंखे गारियूं ॾियो, पर मां पंहिंजो सोशल कमु न छॾींदसि। ठीकु आहे, ज़िंदगी आहे, उतार चढ़ाव ईंदा आहिनि, तकलीफ़ूं ईंदियूं आहिनि, पर मां ग़रीबनि जो साथ कॾहिं बि न छॾींदसि। हीअ मुंहिंजी ज़िंदगी ग़रीबनि जे लाइ वक़्फ़ आहे। मूंखां जेतिरो थी सघंदो, मुंहिंजे वस में जेको बि हूंदो, मां ग़रीबनि सां गॾु बि थींदमि। भले खानूअ जहिड़ा 10 अचनि मूंसां विढ़नि, मां उन्हनि सां विढ़ण जे लाइ तयारु आहियां। हे त हिकिड़ो खानो आहे। जेकॾहिं 10 खानू बि मुंहिंजे अॻियां अची बीही मुंहिंजी तसलील कंदा त उहा मूंखे तसलील क़बूल हूंदी, पर मां ग़रीबनि जो साथ कॾहिं बि न छॾींदसि। पर अफ़सोस मूंखे इन्हनि इदारनि जो आहे जेके बेहिस आहिनि, जेके गुंगा ॿोड़ा आहिनि, जेके गुंडनि ऐं जवाबुकीअ वारनि जो साथ था ॾियनि। अफ़सोस मूंखे उन्हनि जो आहे। जेकॾहिं SP नोटिस न वरितो शाम ताईं ऐं हिनखे अरेस्ट न कयो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे मां सुभाणे एहतिजाज जो सॾु ॾियां थी। सुभाणे सूमरु आहे, मां 12 बजे एहतिजाज कंदसि। पोइ इन एहतिजाज में मुंहिंजी ज़िंदगी बि हली वई त कोई ॾुख न आहे, कोई ग़म न आहे। हीअ ज़िंदगी मां ग़रीबनि जे लाइ जीयां पई ऐं ग़रीबनि जे करे ई मां पंहिंजी ज़िंदगीअ खे ख़तमु बि करे छॾींदसि। बाक़ी अहिड़े माशरे में जीअण जो असांखे कोई हक़ न आहे जिथे ग़रीब जी दाह न ॿुधी वञे, जिथे मज़लूम जी रड़ न ॿुधी वञे, जिथे ज़्यादती थियल तशद्दुद जो निशानो बणियल औरत खे इंसाफ़ न मिले, अहिड़े माशरे में पोइ असांखे जीअण जो कोई हक़ न आहे। सुभाणे 12 बजे मां सुभाणे 12 बजे एहतिजाज असां शुरू कंदासीं। उहो एहतिजाज तॾहिं ख़तमु थींदो जेसीं ताईं खानू अरेस्ट न थींदो।